बाबा जी दया करो कि तेरी मेरी तोड़ निभ जावे। मंगे उस सारे बाबा जी दया करो कि तेरी मेरी तोड़ निभ जावे। बाबा जी दया करो कि तेरी मेरी तोड़ निभ जावे। बोलो बाबा जी दया करो कि तेरी मेरी तोड़ निभ जावे। सेवक शिक्षा में करतारा और रक्षा निज करते करिए। सब पैरन को वास करिए। पूर्ण हुई हमारी आशा तो बदन की है प्यासा तो शान कोई और न जाऊं जो बन जाऊं सो तुम ते पाऊं। सेवक शिक्षा हमारे करिए। चंचल सत्र मारे मारे आप आके मुझे करिए महकार का उज्जवला हमारी मेरी तोड़ निभ जावे। सभी जो बाकी प्रेम दया करो कि तेरी मेरी तोड़ निभ जावे। तेरे बच्चियों नो भूल के भी कदे अभिमान ना आवे। बाबा जी दया करो कि तेरी मेरी तोड़ निभ जावे। बस इतना ख्याल रखना जी कि बच्चा तेरा टोल ना जावे। ख्याल रखना जी कि बच्चा तेरा डोल ना जावे। बाबा जी दया करो कर सच्चे साईं कनाई दे साचा। आज नाम आधार मेरा आयो सदा में जयकारा। ओम जय गुरु नानक प्यारा। आजालो अजेगर जन्म की को रंग गया के नाम दो जाप जपायो। गुरु नानक के दर ते अगर कमी आए तो सर्विश्वास ही कमियां गुरु प्यारे साध संगत जी। एक बार भी अगर पढ़ाई कंदो आहियां तो उनखे भी अगर पहलो बार भी अगर हर साल फर्स्ट रैंक अचे थो त 10 ताणी बि अचे थो त 11 जी उनखे पढ़ाई करणी पवंदी आहे। 15-17 साल उनखे पढ़ाई करणी पवंदी आहे तॾहिं उनखे कोई पोस्ट या कोई उनखे पढ़ाई जो उनखे इनाम मिलंदो आहे। प्यारे साध संगत असां त 15-17 महीना बि गुरुधन की सेवा न कंदा आहियूं ऐं केतिरी बि असां हिमत हारजी वेंदा आहियूं। तो सतनाम श्री हरि। मां हर 40 ते वेंदी आहियां मुंहिंजी गुरु कुझु ॿुधी कोन। मां हर रोज़ अरदास कराईंदो गुरु मुंहिंजी ॿुधी न त गुरु प्यारी साध संगत जी गुरु सभिनी खां परीक्षा वठंदो आहे। सोन भी करे चमकंदो आहे जंहिं महिल गाय में कपड़ो पवंदो आहे। एक सोन न